अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में भली कार औंहियां बारवी थई ऐं दुआ भुट्टो नाज़रीन हेडलाइंस मां ॾिठो खे आगाह कंदासीं। काज़ी अहमद खां क़ौमी शाराती आमरी चौक वटि 5 खां वधीक गाॾियूं टकराइजी वयूं आहिनि। 10 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया। मज़दा पिकअप ट्रॉलर ऐं 3 कोचनि में टक्कर जे नतीजे में मोहम्मद यूसुफ, अब्दुर्रहमान चांडियो, सैद मीर पठान ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। काज़ी अहमद मां ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। क़ौमी शरारती आमरी चौक वटि 5 खां वधीक गाॾियूं टकराइजी वयूं। 10 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। मज़दा पिकअप ट्रॉलर ऐं 3 कोचनि में टक्कर जे नतीजे में मोहम्मद यूसुफ, अब्दुर्रहमान चांडियो, सैद मीर पठान ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। काज़ी अहमद में क़ौमी शाराती आमरी चौक वटि 5 खां वधीक गाॾियूं टकराइजी वयूं। 10 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया। ख़बर मां शेयर कयूं पिया। काज़ी अहमद खां क़ौमी शाराती आमरी चौक वटि 5 खां वधीक गाॾियूं टकराइजी वयूं आहिनि। 10 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया। मज़दा पिकअप ट्रॉलर ऐं 3 कोचनि में टक्कर जे नतीजे में मोहम्मद यूसुफ, अब्दुर्रहमान चांडियो, सैद मीर पठान ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अवां खे ख़बर ॾियनि पिया। काज़ी अहमद मां क़ौमी शरारती आमरी चौक वटि 5 खां वधीक गाॾियूं टकराइजी वयूं। 10 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। अवां खे आगाह कई पिया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार टामरी लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, मैं तव्हांखे ॿुधाईंदो न त अॼु सुबुह सां ही शदीद कोहरे सबबि हादसो पेश आयो आहे। पोयां 5 खां वधीक गाॾियूं टकराइजी वयूं, जिन में मज़दा पिकअप ट्रॉलर ऐं 3 कोचूं आदिल शाह कोच देरा इस्माइल खान खां ऐं हेबाब कोच मुल्तान खां, जॾहिं त मुर्तो कोच सवात खां कराची वेंदड़ कोचूं कोहड़े ई धुंध सबबि हिक ॿिए पोयां टकराइजण सबबि 10 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में मोहम्मद यूसुफ वेठल मुल्तान, अब्दुर्रहमान चांडियो वेठल मुज़फ़राबाद, सैद मीर शाह पठान ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। नवाबशाह ऐं वधीक जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे नवाबशाह मुंतक़िल कयो आहे। मोटरवे पुलिस मौजूदु त हादसो शदीद कोहरे सबबि पेश आयो आहे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार टामरी, अव्हां जी महिरबानी।